नाज़रीन, सिंध में गर्मी की लहर में इजाफ़ो अची वियो आहे। नवाबशाह में सख्त गर्मी सबब शहरी सख्त परेशान थी विया आहिनि। गर्मी सबब सिज नेज़े ते लही अचे थो। सिंध अंदर सब खां वधीक गर्मी नवाबशाह में रिकॉर्ड कई वई आहे, जेका 52 टेम्परेचर ते पहुची वई। गर्मी के ख़त्म करण लाइ शहरी थाधल पी गर्मी की शिदत के घटि करण की कोशिश कनि था। उन हवाले से पेश आहे नवाबशाह मां सामिया बलोच की हीअ रिपोर्ट। ॿुधाईंदी हलां, पूरे मुल्क में गर्मी की शिदत तमाम वधी रहा है, जंहिंजे करे नवाबशाह में गर्मी की लहर में तमाम इजाफ़ो थी वियो आहे। हितां जा माण्हू काफ़ी सारी मशरूबात पीअण जो रुख करे रहिया आहिनि, जंहिंमें सिंध जी मशहूर थाधल बि आहे। अचो त नवाबशाह जे शहरुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हिननि जो छा चवणु आहे। असां थाधल पीअण आया आहियूं ऐं टियों चौथो ॾींहुं आहे, लोड शेडिंग भी वधीक आहे ऐं गर्मी भी तमामु घणी आहे। हिनजे करे असां हिते थाधल पीअण आया आहियूं। हाँ, लाइट भी ना आहे, आवाम वीचारी परेशान आहे। नवाबशाह में वधीक गर्मी आहे। मैं रक्षा हलाइंदा, गर्मी लगी है तो थाधल पीण आया सही। तो थाधल जरिए बहुत भली है, गर्मी को कमज़ोर कर देती है, लेकिन ज़िला नवाबशाह गर्मी बहुत बड़ी तेज़ है। बादाम, गुड़, चीनी, ये मगर पिस्ता, काली मिर्च, ये सब सामान इसमें डालते हैं। सही है, ये गर्मी की मार है। ज़िला नवाबशाह मशहूर थाधल, बिस्मिल्लाह पंप ते मशहूर थाधल वाला अब्दुल मजीद 50-70 का गिलास आहे, मशहूर थाधल आहे। जी, तव्हां हितां वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियो त थाधल पीअण सां गर्मी में कमी थींदी आहे ऐं थाधल में बादाम, पिस्ता ऐं काफ़ी सारियूं शयूं पवंदियूं आहिनि। कैमरामैन अली रन सां गॾु मां आहियां साइमा बलूच, कल्याण न्यूज़, नवाबशाह।